नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल्तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दोस्तों, तो इंतहाई कीमती किताबात नसीहतों कुरान और सुन्नत ते मबनी गालियों ॿुधी चुका आहियो ऐं इंशाअल्लाह मक़ाम बाद में भी इंतहाई अज़ीम ऐं मुफ़ीद तरीन किताब छणो आहे। बस आउं इख़्तिसार सां इंशाअल्लाह चंद गुज़ारिश ज़िक्र करियां थो, पर ॿुधाइण खां अॻु में मुंहिंजी अवां जी सोच इहा हुजे त अल्लाह कंदो इंशाअल्लाह असीं जेके नसीहतूं ॿुधंदासीं न सिर्फ़ ॿुधंदासीं बल्कि पंहिंजी अमली ज़िंदगी में इख्तियार कंदासीं। हक़ीक़त ही त दीन सॼो आहे ई अमल करण जे लाइ। सहाबा किराम जे ज़माने ऐं अॼोके ज़माने में जेको वॾे में वॾो फ़र्क़ु आहे, उन ज़माने में हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुया जेके काफ़िरनि जे इलाइक़े में रहंदा हुआ। उन्हनि खे ॿुधण जा मौक़ा तमामु थोरा मिलंदा हुआ। कॾहिं मदीने पाक ईंदा हुआ, कंहिं सहाबी जी मजलिस में वेंदा हुआ, वो समझो तो ॿुधण जे लाइ वीचारा ॾाढा मुतलाशी हुया, पर मौक़ा कोन मिलंदा हुआ। पर उन्हनि माण्हुनि अमल जे मैदान में मघाए ॾेखारी। असां वटि अॼु दीन आसान आहे, सोलो आहे, ॿुधण जा बेशुमार मवाक़िअ आहिनि, पर हिन वक़्त जे शइ जो फुक़दान ऐं कंहिं शइ जी कोताही आहे त असीं आऊं ई तव्हां अमल जे मैदान में अॻिते खणो ई कोन था। खोड़ सारा जलसा, दर्स, दुरूस, खुतबा, नसीहतूं, पर जिथे असांजी ज़िंदगी बीठी आहे उते ई बीठी आहे। यादि रहे इहा रविश ॾाढी बुरी आहे। अल्लाह पाक क़ुरान हकीम में अहिड़नि माण्हुनि जे लाइ वॾा सख़्त कलिमात इरशाद फरमाया आहिनि, पर में जेके ॿुधी करे अणॿुधी कंदा इन्हनि जे लाइ बर्बादी आहे। मंज़िल उहे माणींदा जिन ॿुधी चयो समय न वता ॿुधोसीं अमल कयोसीं। ताऊं तव्हां कोशिश कयूं, अल्लाह ताला तौफीक दे। ही अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं, क़ुरान जी सुन्नत जूं ॻाल्हियूं, हिननि में का बि ॻाल्हि गैर ज़रूरी कोन्हे, सभु ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। असीं तहियो कयूं इंशाअल्लाह इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़रूर अमल कंदासीं। और इंतहाई इख्तिसार से टे ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो इंशाअल्लाह। ऐं हक़ीक़त भी अथव इन टिनी ॻाल्हियुनि खे जॾहिं असीं ॼाणियूं था, ॿुधूं था या ॿुधायूं था, वरी पंहिंजो पाण ते लहणो वणो ॻाल्हि सां मां केर बि पूरो कोन रहे। दुनिया जे कंहिं बि तबके जो, कंहिं बि शूबे जो
असीं सब ॾिसूं था दीन जे इन मामलात में जीअं असीं पुठिते पियल आहियूं हिन टिनि शयुनि में बसि इहे ई पुठिते पए पर ही त वरी टे अहिड़ियूं आम शयूं आहिनि जेको इन में पुठिते पइजी वियो भले पंहिंजे माम में पंहिंजे ज़हन में केॾो पाण खे तसल्लियूं ॾे पर क़ुरान गवाह करे उनखे मंज़िल कान मिलंदी हिते मोहम्मद करीम इस्लाम जा फरमान गवाह आहिनि उन माण्हू खे मंज़िल कान मिलंदी सब खां जेका पहिरीं ॻाल्हि आहे अल्लाह जो कुरान मिठे मोहम्मद करीम इस्लाम जो फरमान असां खे ॾसे थो मुसलमान तुंहिंजे दिल में तुंहिंजे ज़हन में सोच इहा हुजे त आखिरत जे मुक़ाबले में या अल्लाह जे मुक़ाबले में हिन दुनिया जी का हैसियत ई कान्हे तव्हां शुरू में ॾिसूं असीं हर जाइ ते खुटल आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ी तालीम दी हदीस किताब सुनन इब्न माजा ज़ुहद एवं सबाब कायम कयो बाबुल हम बिद दुनिया नबी जा सरदार ही वजन पिया हदीस में देखो घटी जे पासे जा को बकरी जो नंढड़ो छेड़ो चंद ॾींहनि जो मरी वियो माण्हुनि अची उते उछलियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीठा पाण फरमाए ॾियो ख़बर ही जो मालिक ही नंढड़ो छेड़ो उछले विया इन उछलण वारनि मालिकनि वटि हिन जी का हैसियत हूंदी साहबा किराम ने लगा अल्लाह के रसूल ने हैसियत जो या उछले जो वंदना हुनन उछलियो इने जे ले जो उनन जे नज़रन में जी का हैसियत ही काने ये जुमला बुधी मिठे मोहम्मद करीम इस्लाम फरमायो फवल्लाहि लद दुनिया अहवनु अल्लाह मिन हाज़िही अला अहलिहा मिठे मोहम्मद करीम इस्लाम फरमायो ही छेड़ो ॾिसो था इन जी मालिक जे नज़र में का हैसियत ही काने हकीकत ही न वदे सॼी दुनिया जी हैसियत अल्लाह जी नज़र में ई है ये सोने रसूलुल्लाह की नसीहतूं पर जांचण जी जरूरत है तो मुझे तव्हांजे ज़हन में ॻाल्हियूं वेठियूं आहिनि असीं त अॼु बि दुनिया खे था सभु कुझु सम्झूं वो जेकॾहिं सभु कुझु दुनिया खे सम्झूं दुकान के दफ़्तर के बन्नी के सियासत के ज़मींदारी के उहदनि के मनसबनि के ही चिटी पिटी ॻाल्हि माने हदीस जा मुमकिन ते बात है पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾियूं नसीहतूं कयूं हदीस किताब सही बुखारी में किताब रिकाब में उस बाब दुकान करे मा यो सुदरुनी हदीस आंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा क़यामत जे हाणे घणा सरमायादार मालदार नाले वाला दुनिया में जेके वॾी हैसियतनि जा मालिक आ पाण घर में क़यामत जे तव्हां खे हैरान परेशान हथे खाली नज़र ईंदा इल्ला मन काल बिमाल कज़ा व कज़ा सिवाय उनजे जेके दुनिया में रही दुनिया जा तालिब कोन जा हुननि ने माल के अल्लाह जी राह में खर्च कयो पर अॻियां नबी जे सरताज फरमायो कलीलुम माहु पर ये दुनिया में रही जेके दुनिया के कुछ न समझन आखिरत की ठाण दी कोशिश कर पर घर में कलीलुम माहु भी उनन में सफा थोड़ा बुधा हाने गालियों के नहीं हो कोनन के मुखे तमा के बुधाई दे जमार गुजरिया बुधी जमार गुजरिया पर आहियो असी अॼु दुनिया जा तालिब ज़हनन ते ॾिसूं था असांजे नज़र में छा अल्लाह जी हैसियत छा ख़बर क़यामत जी हैसियत सब कुछ ही दुकान ही दफ्तर ही बन्नी ही औताक ही ज़मींदारी ही पैसो ही उहदो ही मनसब हाणे तव्हां मूंखे ॿुधायो जे असां सब कुछ इन शयुनि खे सम्झो आहे मक़सद छा निकितो त असां रसूलुल्लाह जी ॻाल्हि खे तवजो ई कोन ॾिनो नुटे मोहम्मद करीम इस्लाम जी पंहिंजी सीरत पढ़ो हेॾे ॻाल्हियूं बि कयूं वरी दुनिया खे ॾसियूं बि सही ॻाल्हियूं असीं बि कयूं था कचहरियुनि खे रंग असीं बि ॾियूं था अमल में पूरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े पासे ही ॻाल्हियूं कयूं ॿिए पासे पंहिंजो अमली अंदाज़ दुनिया जे साम्हूं पेश कई त ॾिसो और उहो चवां बि कोन्ह हे मोहम्मद करीम इस्लाम जी तक़सीम तमामु दुनिया खे कुझु सम्झाई कोन्हे मशहूर हदीस मुर्दा सही मुस्लिम में किताब ज़ुहद जे पेरे बाब में सैयदा फरमाया कि 3 महीना गुजरी वेंदा हिन ज़ात जे घर में चुल्हो कान चढ़ंदी सोचूं था एडी गुरबत पर या गुरबत पाण कान आई हदीसन जे किताबनि खे पढ़ो था अल्लाह जे प्यारे हबीब अलैहि सलाम घुरी करे वरती सही बुखारी पढ़ो किताब रिकाब पढ़ो बाब माजा फी मईशतिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ था करो मौला करीम अल्लाहुम्मा जअल रिज़्क़ आल मुहम्मदिन क़ूता मोहम्मद करीम अलैहि सलाम जे आल खे रुगो एतिरी रोज़ी दे जो जिंदा रहे हदीस किताब अल-अदबुल मुफ़रद में इमाम बुखारी को बाब जो काम करे खट जो बयान बाब शरीर हदीस आंदो सुनो उमर बार आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ी डोर जी रस्सी जी एकड़ी खट ठहले उने ते बिना तकिए जे बिना चादर जे वेठा चेहरे पे निशान थिया सुने उमर के रस्सी करे रोण अची पर घर में उमर रोई छो
करे तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओने केसरी किसरा दा बादशाह तो साथ वडे ऐशी इशरत वाली जिंदगी ए तमाजी की हालत पर फरमायो उमर दी आऊं चाहया अल्लाह का दुआ गुरा रब मुझे दुआन जे करे जबरन के सोने चांदी मोला बनाए करे पर आऊं ने जो तालिब कोना आऊं या से घुरा को मुके या से खपे का ये संगे सरदार जी सोच वठो सी पंजी पोजीशन असा जी सोच किथे नसी किथे बीठा है एतरी तो दुनिया सा दूरी हुई जो हदीसन जे किताबन के पढ़ो मुस्लिम अहमद के पढ़ो अम्मा आयशा की हदीसन के पढ़ो अम्मा सान फरमाया कि खान पीण के सिलसिले में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवर दा देखे पैर थींदा खुर थींदा देखे पण पावा चो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शौक सा खाइंदा कोने शौक जे दिसी सईदा फरमाया थी माने नहीं वीदा साहब सगुरा लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत जिन जान का घणी कदा वो नहीं वीदा पर बीबी साहब फरमाया थी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खाने पीने दे मामलात का ने सहूलियत का एतरो तो परे होया जो बाबू काद फयकुलहु बाद शहरिन वो महीनों पया होगा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइंदा कोना ये घड़ी समझो तो साजे सरदार जो दुनिया सा को ताल्लुक ही कोन ऐ कई मौके के सहाबा किराम ने चयो मुझे दुनिया सा केड़ो ताल्लुक वठो ने गाल के उन्हें जवान जा पोई लगदा सरायूं उन्हें जी वाट के उन्हें जी राह के राह हिदायत समझो असली तो सरापा दुनिया में गर्क है याद रखी छजो नमाजी थी वणो हाजी थी वणो आलिम थी वणो हाफिज थी वणो सब कम कयो कैसी थी आऊं ही तवा हिन दुनिया जी मोहब्बत में मगन आहियो काशे रंग कान लाणी ॾिसो की रंगाणी थी मुझो तवा जो न पुत्र हुजे न्याणी हुजे घरवारी हुजे मुखा तवा खां दौलत प्यारी करे केड़ो दुख दींदो पाण चमदा थे मियां केड़ी दुख जी ॻाल्हि आहे तो पुत्र थी करे दौलत के मुखा प्यारो कयो तो पुत्र थी करे वक्त के मुखा प्यारो कयो पुत्र थी करे तो मनसब के मुखा प्यारो कयो ये ॻाल्हियूं सोचो वरी ज़हनन ते ज़ोर दियो जने अल्लाह खां दुनिया सी प्यारी कयो छा अल्लाह गमरा दी ना ये सी प्यारी कयो वेठा है हिनन सबनी माशरो जुर्मिस्तान ए जुर्मन जी जड़ इहा छे या असा सिर्फ दुनिया दी तलब तम हिरस ने जन गर्क लगा पिया सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन शो कामयाब था या हुनन जो नजरियो चाहो हुनन जी सोच हुई त जेको दुनिया में फाथो उन्हें के कदे मंजिल कान मिलदी भले सब कम करे दुनिया जो तालिबा अल्लाह जे नजर में हैसियत छहदी कान इमाम तबरानी अल मुअज्जम अल औसत में माने उस्ताद मुतल्लिब बिन शुएब जी हदीस में ये हदीस आदी सिनेमात बिन जबल इब्न साथ ने वही कर खुतबो करे पान फरमाए अम्मा दुनिया तकता रिकाबक दुनियादारी हुआ जे सब कम कयो दुनिया तमा के बर्बाद करे छरी फमन जाल अल्लाह फी कल्बिही गिना फकद हुदिया तमाम हिदायत वारो ओ दवजे जे दिल में दुनिया की तरफ वणे आखिरत की तरफ ई साहबा जी सोचा ई साहबा जो नजरियो हत्ता के सैयदना अबू वाकिद अल-लैसी रज़ी अल्लाह तआला अन्हु छा चवंदा इमाम इब्न अबी शैबा अपने मुसन्नफ इब्न अबी शैबा में किताब ज़ुहद में बाब ज़ुहद बाब कलाम अबी वाकिद में रंजा ही कलिमात आंदा फरमाया तो जेकर अबू मोहम्मद करीम अलैहि सलाम जे सहाबी जो तजर्बो ॿुधण चाहियो था सब खां वॾी नेकी इहा अथव दुनिया जे मुकाबले में अल्लाह जी ज़ात के हैसियत आखिरत के हैसियत ॾियो सहाबा किराम ने मामले में एदात मुहतात हुआ हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब ज़ुहद में इमाम साहब बाब कह के वाल पेरो बाब ज़ुहद फी दुनिया मशहूर हदीस है ये गालियों सभई ॿुधूं पिया अल्लाह करे वो ॾींहुं अचे जो बलके वबाला इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा जने ज़मीन ते ज़िलज़िलो ईंदो व अख़रजतिल अर्दु अस्कालहा जने ज़मीन हर शइ कढी करे ॿाहिरि फिटी कंदी फ़क़ाल अल इंसानु मा लहा इंसान चवंदो ज़मीन खे अले छा थी वियो पर मैं यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा उन ॾींहुं ज़मीन ॻाल्हाईंदी ही जबहूं ॻाल्हाईंदियूं गवाही ॾींदियूं हिन जाइ ते हिन अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं ॿुधी करे अणॿुधी कई ॿुधायो ही ॿुधाइण त असां वबाल तुंहिंजे अमल न कयो ताने हिन हदीस में कह दो पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जो ज़मानो सैयदना सलमान रज़ी अल्लाह तआला अज़ीम मकाम जो मालिक बीमार थी पियो बीमारी वधी वई हत्ता के हदीस में कह दो ओ उन जी वफात जे आखिरी ॾींहुं उन
उन्हनि ॾींहनि में सैयदना सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ख़बर पई के ॿुधाइण वारे ॿुधायो सअद नबी करीम अलैहिस्सलाम जे साथी तव्हांजे पुराने साथी सलमान जी तबियत ख़राब आहे। हदीस में तो सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इयादत ला नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु आयो। जेॾीमहिल सअद वेझो अची वेठो सअद खे ॾिसी करे सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जूं अखियूं आलियूं थी वियूं, अखियुनि मां नीर वहण लगा। नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी सअद साम्हूं तसल्लियूं पियो ॾे, अलैसा क़द सहिबत रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और सलमान तू तो नबी करीम अलैहिस्सलाम जो साथी आ, क्योंकि अल्लाह ताला नबी करीम अलैहिस्सलाम जी सोबत सां नवाज़ियो। हदीस में जो अॻिते ॻाल्हियूं वधाईंदो थो वञे, अलैसा 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 ओ सलमान तुंहिंजो ही निशान आ, ओ सलमान तुंहिंजो ही निशान आ, ओ सलमान तुंहिंजो ही निशान आ। रब तोखे ही बेदाद ॾिनो, रब तोखे ही बेदाद ॾिनो। पर हदीस में चए थो सअद तसल्लियूं ॾींदो थो वञे, पर सलमान जो रोइण बंदि कोन थियो। आख़िर सअद पुछा कई वमा युबकीक या सलमान, ओ नबी करीम अलैहिस्सलाम जा साथी सलमान, आख़िर अॼु कहिड़ी शइ तोखे रुआरियो आहे? ऐं कहिड़ियूं तसल्लियूं पियो ॾियां, तसल्लियुनि जे बावजूद तूं रोंदो पियो वञी। ॿुधा त सही तुंहिंजे रोइण जो कारण छा आहे? नबी करीम अलैहिस्सलाम जे साहबी सगोरे पंहिंजे छपन खे चोरियो, कुझु कलिमात जारी कया। ओहरे कुरान फरमाए थो वस्साबिकूनल अव्वलूना मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह ताला फरमाए थो तमाम उन्हनि खां राज़ी थींदुमि जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे नक्शे कदम ते हलंदा। जिते अल्लाह ताला कुरान में फरमाए थो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। तव्हां हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे नक्शे कदम ते हलंदो। ओ कलमे पढ़ण वारो मुसलमानो सहाबा जी ज़िंदगी चाहे, सहाबा जी सीरत चाहे। हिन दुनिया में रही करे दुनिया सां केतिरी दिलि लाथऊं, हिन दुनिया में रही करे आख़िर सां केतिरी दिलि लाथऊं, हिन दुनिया में रही करे पंहिंजे रब सां केतिरी मोहबत रखियूं। हिन जुमलनि ते गौर कयो, कलिमा ते गौर कयो। अॼु असांजे साम्हूं वेही करे चवण लॻो सलमान छाजे करे पियो रोई? हाणे सलमान जवाब थो ॾे, ओ साहिब और इन जे करे पियो रोयां जेकड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई आहे। अहिद इलैया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहदन, पंहिंजी ज़िंदगी में नबी करीम अलैहिस्सलाम सां सहाबा खां हिकिड़ो वाइदो वरितो हुयो। पर वमा उरानी इल्ला क़द अतैतु, पर अॼु ॾिसां थो हिन वक़्त ते हिन मौक़े ते मूंखे यादि अचे थो असां उन वाइदे खे निभायो कोन को, उन वाइदे खे मूं पूरो कोन कयो। अॻियां साहबी सगोरो पुछा थो करे ख़ुदा त सही वमा अहिद इलैका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ सलमान ख़ुदा नबी करीम अलैहिस्सलाम तव्हां खां कहिड़ो वाइदो वरितो? फरमाया तो नबी करीम अलैहिस्सलाम ने हिकिड़े ॾींहुं असांखे नसीहत कई हुई। हाणे फरमाइनि था यक्फी अहदुकुम मिस्ल ज़ातिर राकिबे, ओ मुंहिंजा सहाबीओ दुनिया सां तव्हांजी एतिरी मोहबत हुजे, एतिरी दुनिया गॾु कजो जेतिरी हिकिड़ो मुसाफ़िर ज़ात राह खणंदो। छा खणंदो? खाइण जी का शइ, पीअण जी शइ। तो नबी करीम अलैहिस्सलाम ने इहा नसीहत कई हुई। पर अॻियां फरमाए तो अॼु आऊं ॾिसां थो इल्ला क़द अतैतु, पर आऊं ॾिसां थो त उन नसीहत ते अमल करण जे सिलसिले में मूंखां कोताही थी वई। वरी अॻियां हदीस जुमलनि ते गौर कयो न, जेको माण्हू चवे थो इन हदीस से, इन नसीहत ते, इन मुआहिदे ते अमल करण में मूंखां कोताही थी, माना नबी करीम अलैहिस्सलाम असांखे तलकीन कई ही दुनिया सां दिलि न लाहिजो, दुनिया गॾु न कजो। पर असां दुनिया गॾु कई आहे, अरे दुनिया गॾु करे रोए पियो। हिन हदीस में तो ने दुनिया गॾु केतिरी कई मारूफ था भई। साबित बिन असलम अल बुनानी फरमाइंदा मा तरक इल्ला बिदातन व सलासीन दिरहमन, फरमाया तो हिन बमुश्किल 20-25 दिरहम दुनिया में गॾु कया हूंदा, पर एतिरा दिरहम हीअं सम्झो त पंहिंजे सिंध जे हिसाब सां खणी अचूं, पाकिस्तान जे हिसाब सां चंद 100 रुपया उन गॾु कया। पर चवे थो त मूं एतिरी बि दुनिया सां दिलि लाती, चंद 100 रुपया मूं गॾु करे पंहिंजे लाइ रखिया। इहा बि शइ ॾियां थो त किथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि जी नाफ़रमानी न थी वञे। सभिनी ॻाल्हियुनि खे जांचे वरी असीं जॾहिं पंहिंजे मामले ॾे मोटूं था, असीं त सरापा दुनिया जा तालिब आहियूं।
असांजे नज़रनि में अव्वलीन तरजीह दुनिया है। इन हदीसन में समझी वञो, जेसीं ती असीं ने जाइ ते बीठा आहियूं, इहा पक्की पुख्ती ॻाल्हि आहे, असीं पंहिंजो पाण खे तसल्ली ॾियूं त राहे मुस्तक़ीम ते अञा आया ई कोन्हे। राहे मुस्तक़ीम ते उहो ईंदा जेके मोहम्मद करीम इस्लाम जी तालीम ते सहाबा किराम जे नशे कदम ते बीठल आहिनि। हिननि जी ज़िंदगी ॾिसो त हिननि जी ज़िंदगी दुनिया त आहे ई कान्हे का। पहले नुक्ते ते गौर कयूं था, अल्लाह पाक रहम करे असां तण पूरा आहियूं, तो इंशाअल्लाह कोशिश करे दुनिया में रही करे दुनिया न आखिरत जा तालिब थींदा। पहिरियों त नुक्तो ई हो, उन खां पोइ ॿियो त नज़रिए धारण खां पोइ आखिरत जी तलब खाली लफ़्ज़नि में न हुजे, अमली ज़िंदगी हुजे। अमली ज़िंदगी छा हुजे? मुख़्तसर मोमिन जेकर केर बणजण चाहे थो त उनजी अमली ज़िंदगी उहा हुजे त मूंखे दुनिया खां घर ॿार बन्नी मिल्कियत दोस्त अहबाब यार अॻियार सभिनी खां मूंखे मुंहिंजो रब प्यारो आहे, मूंखे मुंहिंजी आख़िरत प्यारी आहे, मुंहिंजी ज़िंदगी जा तमाम तर कम अल्लाह जी ज़ात ला। कुरान भरियो पियो जिते किथे छा थो चवे असांखे त वठो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बात, व मा ताकुम रसूलु फखुदुहु व मा नहाकुम अन्हु फन, जेको ॾेव सो वठो। इन जी राह में हिदायत आहे, कामयाबी आहे, कामरानी आहे। करे नबी करीम इस्लाम जी सीरत ॾे रुजू कयो। असीं सीरत जे चंद मामलात खां हटी करे तुर मुकम्मल सीरत जो जाइज़ो वठो। हिकिड़ी आयत ई गौर कयो, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। और मुझा मिठड़ा मोहम्मद करीम इस्लाम तू माण्हुनि खे चओ मुंहिंजी नमाज, मुंहिंजी कुर्बानी, हटा के मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण, मुंहिंजी पूरी ज़िंदगी, मुंहिंजी पूरी ज़िंदगी दुनियादारी ले कोन्हे, तिजारत ले कोन्हे, अमीर थियण ले कोन्हे, नालो कमाइण ले कोन्हे, शोहरत ले कोन्हे, मनसब ले कोन्हे, उहदे ले कोन्हे, मुंहिंजो सभु कुझु अल्लाह जी ज़ात ला। मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सद ई आहे पंहिंजे रब जी इबादत कयां, पंहिंजे रब खे राज़ी कयां, पंहिंजी आख़िरत ठाहियां। वरी अॻियां अमली ज़िंदगी, यकीन ॼाणो नबूवत 23 साल पढ़ूंदा, हर जाइ हर घड़ी मोहम्मद करीम इस्लाम जी ज़ुबान ते इहो जुमलो त मुंहिंजा सभु अमल अल्लाह जी ज़ात ला। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह से बुखारी में किताबुल अदब में हिकिड़ो बाब बयान कयो, मा यजूज़ु मिन अश-शि'r। हदीस मुबारक का सोच ॾिसो, साबित अगर फरमाया तो कॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन किरी पिया जी ज़मीन ते किरिया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो हथ ज़मीन ते खोड़ियो, उन हथ जी बि अंगूर ज़मीन ते पहिरियों खोड़ी जी ज़मीन ते अंगूरी पंहिंजूं खोड़ियूं त अंगूरी ज़ख्मी थी वई, आखिरी अंगूरी मां रत वहण लॻो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंगूरी सां मुखातिब थी करे ॻाल्हाईंदा ही दुनिया खे पैगाम आहे, क़यामत ईंदे ले मञण वारनि खे पैगाम आहे, ही रसूलुल्लाह जी सीरत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अंगूरी ॾे निहारे करे फरमाईंदा, हल अंत इल्ला इस्बाउन दमैता फी सबीलिल्लाहि मा दमैता। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंहिंजी अंगूरी ॾे निहारे करे फरमाईंदा, ओ अंगूरी तूं त अंगूरी आहे, पर हक़ीक़त इहा अॼु तोखे जेकॾहिं इहा तकलीफ़ आई आहे त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी ज़ात ले तोखे इहा तकलीफ़ कान्हे ॾियारी। इहा तकलीफ़ अगरि तोखे आई आहे साब अल्लाह जे रस्ते में मक़सद हयाती मेरे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा हो? आख़िरत ते यकीन रखी, रब के सुञाणे, बस हाणे सिर्फ नेकियूं भलायूं पंहिंजी आख़िरत खे संवारण वारा कम। सहाबा किराम जी ज़िंदगियूं पढ़ो, इमाम तबरानी अल मुअज्जमुल कबीर में सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु जा हिकिड़ा जुमला नकल कया, ही अव्वलीन मुसलमान हा, ही जन्नत जा वारिस हा, ही अल्लाह जा महबूब हुया, पर इन्हनि मंज़िलनि जे लाइ हिननि के ही अदाऊं कमायूं, ही अमाल कमाया। दोस्तनि जे विच में गॾी वेही करे फरमाईंदा इनकान अलगिना फइन्न फीही लल अतफ। फरमाईंदा माण्हू अमीरी खां लहराईंदा, पर हक़ीक़त इहा आहे अल्लाह ताला अब्दुल्लाह बिन मसूद खे अमीर करे इन अमीरी जी हालत में आऊं पंहिंजे रब खे राज़ी कंदमि, ग़रीबनि ते, मिस्कीननि ते, फ़क़ीरनि ते कहल खाईंदमि, मदद कंदमि उन्हनि जी। वरी फरमाईंदा इनकान अल फ़क़र इन्न फीही लसबर। जेकॾहिं मुंहिंजो रब मूंखे ग़रीब करे, मिस्कीनी ॾे, मोहताजी ॾे, हक़ीक़त इहा त मुंहिंजी ज़िंदगी इन जाइ ते बीठल आहे, मुंहिंजो मक़सद हयात इहो आहे। जेकॾहिं अमीर हूंदमि तॾहिं बि रब जे दर ते झुकियल हूंदमि, पर जे मुंहिंजो रब मूंखे ग़रीब करे तॾहिं मां पंहिंजे रब जे दर ते झुकियल हूंदमि। अञा अॻियां ॻाल्हियुनि जो इज़हार करे आसमाननि वारे रब रे नज़रूं खणे, आसमाननि ते नज़रूं खणे करे फरमाए तो ही दुनिया मौत खां थी लहराए, दुनिया जे नज़रनि में मौत वरी बुरी शइ आहे, पर आऊं अब्दुल्लाह बिन मसूद इन सोच जो मालिक आहियां, जेकॾहिं मूंखे अल्लाह जी रज़ा जे लाइ मौत अचे थी त या मौत बि मूंखे क़बूल आहे।
ॿियो त को ज़िंदगी जो मक़सद ई कोन्हे। ही हुया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत तय्यबा खे इख्तियार करण वारा। यकीन ॼाणियो जेकॾहिं अल्फाज़ चवां कड़ा लॻंदा, असां हदीसनि जी सोच जी आहे। हदीस उहो ई आहे जेको रफ़ुल यदैन करे थो, जेको आमीन बि चवे थो, जेको सीने ते हथ बि ॿधे थो। 3 सुन्नतूं 5 ॿियूं मिलायो, 10 ॿियूं मिलायो। छा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी पूरी जो ये 15-20 सुन्नतूं आहिनि? नबी करीम अलैहिस्सलाम दी अजीम सुन्नत हिन दुनिया में रही करे हुन दुनिया ने कमायो, आखिरत ने कमायो। सहाबा किराम सभनी सुन्नतन ते अमल कयो। ये आखिरत का सच्चा तालिब दिया। अब्दुल्लाह बिन मसूद ने आगे छा तो चे, इमाम इब्न अबी शैबा अन अजीम तस्रीह मुसन्नफ इब्न अबी शैबा में बाबो कलाम अब्दुल्लाह इब्न मसूद में ये रिवायत करदा कर अक्सर पंजे साथी के फरमाइंदा तअव्वदुल खैर फ इन्नल खैर बिलादा। फरमाइंदा नेकी करने की आदत छा है जॾो जी सिंधी में ताके चान असा जी आदत ता नाश्तो भी कंदा आहियूं, मानी भी कंदा आहियूं, मंझंदि जी निंड भी कंदा आहियूं, फिलाणो कम। अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाइंदा इए नेकिन जा कम कयो जो नेकिन जे कमन जा तव्हां आदी थी वञो। तो बगालियूं जेके मंजिल मानन चाहिन ता हिन दुनिया में रही हुन दुनिया जा तालिब थियन। उन का बी गाल नबी करीम इस्लाम जी सुन्नत सहाबा जी सीरत थी आहे। इंसान के जेतरो थी सके पंहिंजो वक़्त नेकिन में गुजारे, बलाइन में गुजारे, अमल साले में गुजारे। उन का पोइ अञा टी गाल उहा टी गाल इहा त ॿई कम करण खां पोइ बि जुल्म थी होए असीं बेअमल हूं, असीं बदअमली में ग़र्क़ लॻा पिया, असीं पोइ बि बेखौफ़ आहियूं। तो हकीकत आहे त ये ॿई कम कजन। इन ॿिन्ही कमनि जे करण खां पोइ बि मोमिन खे खपे त वधि खां वधि पंहिंजे रब खां डिॼे। यकीन जानो डिॼणु घुरिजे। जॾहिं असीं हक़ाइक़ पढ़ूं था हदीस जे किताबनि में जेके आख़िरत जा मराहिल आहिनि, रुगो हिकिड़ी हदीस ते गौर कयो। इमाम वकी रहमहुल्लाह पंहिंजे किताब ज़ुहद में बाब हदीस बनी इसराइल में हिकिड़ी हदीस मुबारक आंदी आहे जेका मुख्तसरन सही इब्न हिब्बान में, मुस्नद अहमद में, खोड़ सारे किताबनि में, पर किताब ज़ुहद में वरी वज़ाहत सां मौजूद। गौर कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, पान फरमायो त हिकिड़े ॾींहुं यहूदिन जा नेक माण्हू जेके उन दौर जा आलिम हा, आबिद हा, सालिह हा, हिकिड़े ॾींहुं पूरो वफ़द ठाहे, पूरो टोलो, पूरो जमात ठाहे, पान करीम ने फरमायो कि कब्रिस्तान में विया। कब्रिस्तान में कब्रूं ॾिसी हुननि खे हिकिड़ो ख़्यालु आयो। उन्हनि खे ख़्यालु इहो आयो त ख़बर लॻे मौत कीअं थींदो, मौत जी कैफ़ियत छा आहे। नबी करीम इस्लाम असांखे ॾसी पियो आहे, असां ते पैगाम पहुचाए पियो आहे। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा पोइ उन्हनि ते पूछी करे सोचो त मौत कीअं थींदो आहे। ईअं सोचे पाण में मशवरो करण लॻा त छो न जे पाण अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरूं, रब का सवाल कयूं त मौला मौत कीअं थींदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा कि वक़्त जा आबिद, आलिम, ज़ाहिद अल्लाह ताला जे हुज़ूर दुआ था घुरनि, मौला मौत जी सख़्ती छा आहे, मौत कीअं थींदो आहे। ऐं जहाननि जा रब असांखे इन शइ खां आगाह कर, कि असांजी दुआ पंहिंजे दर ते क़बूल कर ऐं असांखे इन शइ जो इत्तला मिले त मौत माण्हुनि ते कीअं ईंदो आहे। मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमाए हिननि जी अल्लाह ताला दुआ क़बूल कई अल्लाह जे अमर सां। हिननि जी वेझो हिकिड़ी क़बर हुई जेका रब जे अमर सां खुली पई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा उन क़बर मां हिकिड़ी मैयत निकिती जेका माण्हू 100 साल अॻु दफ़न करे विया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा उहा मैयत ही बाहर निकरी पंहिंजो मथो ॿाहिरि कढियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी असांखे ॻाल्हियूं बि ॾसियूं। पाण फरमायो उन जे वजूद ते, उन जे मथे ते मटी लॻल हुई। अॻियां जुमला गौर कजो, पाण फरमाईंदा इहो जेको क़बर मां मैयत निकिती हुई इन जी पेशानी ते सजदे जा निशान बहा। इको बेअमल भी कोन हो, इको बेदीन भी कोन हो, इबादत करण वारो माण्हू हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा निकरी करे उन यहूदिन जे नेक साले माण्हुनि खे या मैयत मुखातिब थी करे चवण लगी तव्हां अल्लाह जे हुज़ूर दुआ कई आहे मौत कीअं थींदो आहे। ऐं अल्लाह जे अमर सां तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां मौत इन शइ खे चइबो आहे जो मुंहिंजी वफ़ात खे 100 साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि मौत जी तकलीफ़ पंहिंजे सीने में महफ़ूज़ कया पियो। अॻियां उन जेके कलिमात थिया, अॻियां इहे कलिमात फदुल्लाह ली, ओ अल्लाह जा नेक बांदड़ो, हाणे मुंहिंजे लाइ तव्हां दुआ घुरो त अल्लाह जेका मौत जी तकलीफ़ अञा तीअं पंहिंजे सीने में महसूस कयां पियो, इहा तकलीफ़ मुंहिंजे वजूद तां ख़त्म थी वञे। गौर कंदा हलो त असां हुन मौत खे छा पायो आहे।
उन्हें मौत का वो जेके आखिरत जा मामलात मसाइलन ऐं वरी त उन्हनि हदीसनि ते गौर कयो से मुस्लिम असांजा अमल जे केड़ा असां मां केड़ा जेको मौत खे पसंद करे असां मां केड़ा जेको अल्लाह जी मुलाकात खे पसंद करे मुलाकात खे पसंद उहे कंदा जेके ज़िंदगी नेकिन में खपाईंदा उन्हनि खे उम्मीद हूंदी त असांजो रब असां मां राज़ी आहे ती ॻाल्हियूं असां में किथे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं ज़िंदगियूं पढ़ी ॾिसो हुननि दुनियादारी काटी करे ज़िंदगी दीनदारी में सर्फ कई हिन जिंदगी में इबादत में जिंदगी खपाए छड़ियो मिसाल तो खोड़ सारा सिर्फ अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला जो मिसाल लिया जे जो अग में तमा के मिसाल इनम ओहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अनहु जे तो अल्लाह जी रज़ा खातिर अमीरी अचे रब जो दर कोन चरबो गरीबी अचे रब जो दर कोन चरबो जे तो मुझे रब जे अमर सा जे कने मुके मौत अचे अल्लाह जो ॾिनल मौत भी मुके अखिन ते आ जो कुछ तो नेकी ये कयो नेकी के पंजी आदत बनाए छड़ियो पर तो पढ़ो सही बुखारी जे अंदर किताब इस्तिदाबतिल मुर्तदीन के अंदर बाब इसमें मन अशरक बिल्लाह उन्हें अजीम मानू जो जेको एडो अमल वालो मानू आ पर आखिरत के मामले में केडो फिक्रमंद आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने गाची कर सवाल करे दो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असा जेके दौर जाहिलियत में गलतियों कयूं असा उन्हें गुनाहन ते पकड़ बासे मन सहाबियत में शर्फ मानण का बाद में एवर तमा के इहो बुधाया अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अनहु वो मानू आ जेको इस्लाम का अग में भी दुनिया जेके जाहिद का घट कोने को एकरा त मानू या जेके ईमान में इस्लाम में आया उन्होंने पंजू जिंदगी सवारियों पर इब्ने मसूद की जिंदगी अग में ही संवरिला उन्हें जो अंदाजो कवाइने हदीस में हणो मुस्नद अहमद के अंदर हदीस अब्दुल्लाह इब्ने मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु जंदी सीरीज में जो को हिजरत जो वाक्यो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का गड सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जन सफर ते निकतलन सफर कदे कदे रस्ते में हिकड़ी जगह ते रुकिया किथे बीठा उते जिथे सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद आ उन सा बकरिन जो धन गड्डा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अब्दुल्लाह बिन मसूद के चवन लगो अब्दुल्लाह ये बकरियों चारी तो ये बकरियों तो वटन इन बकरिन मां को थोड़ो खीर मुकेले अजा की दौरे इस्लाम को नेको पर उन्हें टाइम जी सोच चागे अगर जवाब दर वाला किन्नी मुक्तमनुन चले तो खीर को नहीं दस इन्हें ने करे जो ही बकरी मुंजू कोनन के औ एक गुलाम औ एक धनारा ये बकरी मुंजू कोनन के पर आइन बकरिन मां खीर तमा के की जा ता जो सन अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु जन के सन अबू बकर सिद्दीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरे का पूछने लगा ठीक है इन बकरिन जो खीर तू न दे जो तू मालिक की इजाजत का बिना कम करण को तो चाहिए बड़ा है धड़ मां एडी का बकरी बुधाए का खीर दे ही न बहुत मालिक जो खीर कोने साहबी सगोरे बुधायो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु इस्लाम का अग की हालत में चले तो ही बकरी आए सैयदना अबू बकर सिद्दीक फरमाए तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बकरी जे वेझो आया उन्हें ते हथ रखियो उन्हें जे थणन की हथ यो उन्हें बकरी में खीर अचियो पर हदीस से गौर कयो कि इना इस्लाम आंदो कोने इसको उन्हें टाइम ते एडो दयानतदार आ जो चवे तो न ये बकरी मुजो कोन के मालिक दी इजाजत का बिना तमा के खीर कोने दम जे जो माजी वेडो सुनो वरी जे दीन में आयो एडो अजीम इंसान जेकर सन अब्दुल्लाह बिन मसूद ने zuhd के तकवा के परहेजगारी के पढ़ो कमाल जो सुहदा वन ते चढ़ी वने सहाबा किराम खिलंदा ते जडड़ो वा कमजोर आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा इन जे कमजोर पेरन के जेकर हिकड़े पासे रख दे बे पासे सरी दुनिया रख दे अल्लाह जी नजर में न जा पैर वधीक कीमती वधीक वजनी मकाम एडो वडो आ पर एडे मकाम जे हुंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा वेही कर सवाल करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे आखिरत जा मामलात छा थींदा ये किथे कोने जेके इस्लाम का अग जो मुझे गलती हुई किथे अल्लाह ताला तरफा मुकाम जो पुछाणो तो कौन थी दो सोच दिसो सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला जन के दिसो आखिरी हदीस पढ़ी कर गुफ्तगू खत्म तो क्या अब्दुल्लाह बिन उमर का केर को सुनाने वक्त जो आबिद जाहिद नेक साले यकीन जानो हर हदीस नबी करीम इस्लाम दी हर गाल ते अमल करने वाला ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आर्डर दी छो हदीस किताब सुनन तिरमिजी में अबवाब ज़ुहद में बाब माजा फी कराहत कसरतिल अक्ल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पेट भरे करे न खायो इने पेट में हिकड़ो हिस्सो मानी जेले हुजे हिकड़ो हिस्सो पानी जेले हुजे हिकड़ो हिस्सो हवा जेले हुजे साहब किराम ने करण सा ने दिल सा दीन बुधो हो अब्दुल्लाह बिन उमर हर शे ते ये अमल कयो हो जो इमाम इब्ने असाकर तारीख इब्ने असाकर में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जे हालात जिंदगी में लिखंदा मारूफ ताबई मैमून बिन मेहरान फरमाइंदा अब्दुल्लाह बिन उमर वो फरदा जे के नबी करीम इस्लाम जी हदीस पर नजर में आ कदे पेट भरे करे कोन खादो
हुन जा इबादतूं ज़ुहद तकवा परहेज़गारी तो कमाल जो हुयूं पर एडे वडे मकाम जे बावजूद असल सबक पढ़न जा ही तव इन जलसन मां वणू तो इहा ज़हानत या सोच यो फिक्र खणी वणू अल्लाह का ॾिनो आखिर संवारले चार जो एडो पाए जो माण्हू आ तारीख इब्न साकिर पढ़ो सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जा हालात जिंदगी पढ़ो मारूफ था भई अब्दुल्लाह बिन वाकिद फरमाइंदा कई भेरा इत्तिफाक इए थियो जो रात रहण जो टाइम मुके मिलियो अब्दुल्लाह बिन उमर वट पर फरमाया तो रात जो एडो अजीम माण्हू दिसनो यस सुमी निंड कोन कदो फरमाया तो थी करे नमाज पढ़दो हो वरी थकरी पंदो हो वरी सुमी पंदो वरी सुमी करे थोड़ी देर में वरी सुमण कोनींदो हो वरी उठी नमाज पढ़दा हा वरी सुमी पंदा हा ताने फरमाया लौ रअयतहु मकलूलियन ऐ मुखातिब जे कर तू मोहम्मद करीम अलैहि सलातो सलाम जे सहाबी अब्दुल्लाह बिन उमर के दिसी हा ये इबादत करे थोड़ी देर जले जे के चंद लम्हा सुनदा हा उन जे वजूद ते तुजी नजर पवे हा इंतहाई बेचैन हुंदा हा इंतहाई परेशान हुंदा हा इंतहाई फिक्रमंद हुंदा हा रब जो कुरान लोग अब्दुल्लाह बिन उमर के नम के तमा के मिर्दी के तलकीन दो करे या अय्युहल्लज़ीन आमनु तकुल्लाह ऐ ईमान वालो जो अल्लाह का दुकान ते दफ्तर ते बन्नी ते दुनिया जे कारोबार में तिजारत में लेन देन में देती लेती में सोचीदा हलो केंजी मुखालिफत था कयो केसा बगावत था कयो केंजी नाफरमानी था कयो ई दुनिया जे जुर्मन जी बाजार किथे व्याजा किथे धोखो वा किथे केड़ी बुराई आ किथे केड़ी बुराई आ केंजी नाफरमानी में कई पी वने वडेरे जी नाफरमानी में न सरदार जी नाफरमानी में न मौलवी जी नाफरमानी में न अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफरमानी में फरमाए दी वनो अल्लाह दी रात का वल तंदुर नसुम्मा कदमत लिगद दी वनो सुभाने का जिथे जवानी बकान हुंदी सेहत बकान हुंदी औलाद बकान हुंदो पर जो पराओ को तमा के कम कोनी दो ओ सुभाने जने मलकुल मौत तुनी खट जे वेच वची बींदो ओ सुभाने जने तुना मिट दी तुके कब्र जे हवाले करईंदा सुभाने जने तू महशर जे मैदान में तुने हद फरमाए दी वनो रब जी रात का सुभाने वाली जिंदगी ते नजर कयो वरी फरमाई वत्तकुल्लाह जो पंज रब का इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून तवाजे के कम कयो दाजे के कीस कयो दाजे के कुरूर कयो दाजे के ज़्यादत कयो दा दुनिया का दर्जो दा सोचो सही अल्लाह तमा के दिसे तो जे दर ते तमा मोहताज आयो जे दर ते तमा जे मामला तो फाथलन ये सब गाले मुके तमा के नशे की तलकीन कर दियो वक्त गुजरी वे होए मजीद वक्त लो गुजरी वेंदो पर कामयाब मानु सहते बा जिन रहमान दी इबादत कई शैतान दी पूजा कर की जे के हिन दुनिया में रही करे नबी करीम इस्लाम ने नक्शे कदम ते करी आखिरत के तरजीह दीदा रहा पंज रब दी जात के तरजीह दीदा रहा ए उन्हें का बद अमली का निकरी करे जिन मानु पंज जिंदगी अमलन ले वक्फ कयो जिंदगी ठगी सा गुजरी वेंदी कूड़ सा गुजरी वेंदी गुनाह सा गुजरी वेंदी पर ही वेतर वबाल वदे पियो हिसाब वदे पियो शाना उबैन जेके आखिरत के सब कुछ समझी आखिरत के सवारन जे ला पंज अमल कंदा नेकियूं कंदा ए उन्हें का पो अगी शे गया वरी उन जे दिल में अल्लाह दी जात जो डर पे खौफ होदो छो त आखिरत जा मरहला डाढा दुखा अल्लाह ताला का दुआ करूं था मुझे तवाजो पालनहार परवरदिगार इन नसीहतन दे अमल करे अमल करन ए पंज जिंदगी सवारन दी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।